अल्लाह असांखे पंहिंजे रसूल सोने सां लबैक चई उन जे ऐवान में हाज़ुर थी बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सिर ऐं माल ॿई खणी हाज़ुर थींदा। साईं माल बि हाज़ुर आहे त जान बि हाज़ुर आहे। अल्लाह अल्लाह जे रसूल जे बारगाह में हुकुम अचे सुवाल ई न आहे जो असां पोइ हिते मोटूं। असां त बचन क़ुर्बान करण वारा आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ते। तंहिंजे करे अज़ीज़ो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वलदिही व वालिदिही व नास अजमईन। केर बि तव्हां मूं तेसीं ताईं मोमिन न थींदो जेसिताईं अल्लाह जा रसूल प्यारा हुजनि से औलाद खां अबे अम्मा खां सभिनी माण्हुनि खां पंहिंजे साह खां वधीक प्यारा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा त असां मोमिन थींदासीं। पर जेकॾहिं दुनिया प्यारी कईसीं जान प्यारी कईसीं माल प्यारो कयोसीं पंहिंजा बच्चा प्यारा कयासीं अल्लाह अल्लाह जे रसूल खां दीन इस्लाम खां अल्लाह तो वधबो इंतज़ार कयो मुंहिंजो अज़ाब ॼाण तव्हां वटि आयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फरिहल मुखल्लफून बिमक़ादिहिम खिलाफ रसूलिल्लाहि वकरिहू अन युजाहिदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाहि वक़ालू ला तनफिरू फिल हर्र क़ुल नारु जहन्नम अशद्दु हर्रन लौ कानू यफ़क़हून फलियضحकू क़लीलन वलियबकू कसीरन जज़ाअन बिमा कानू यक्सिबून फ़इन रजअक अल्लाहु इला ताइफ़तिन मिनहुम फ़स्तअज़नूक लिलख़ुरूज फ़लन तख़रुजू मई फ़क़ुल लन तख़रुजू मई अबदन वलन तुक़ातिलू मई अदुव्वा इन्नकुम रज़ीतुम बिलक़ुऊद अव्वल मर्रतिन फ़क़ऊदू मअल ख़ालिफ़ीन वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदन वला तक़ुम अला क़ब्रिहि इन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूलिहि व मातू वहुम फ़ासिक़ून वला तुअजिबका अमवालुहुम वला तुअजिबका अमवालुहुम व औलादुहुम इन्नमा युरीदुल्लाहु अन युअज़्ज़िबहुम बिहा फ़िद्दुनिया व तज़हक़ अनफुसुहुम व हुम काफ़िरून व इज़ा उन्ज़िलत सूरतुन अन आमिनू बिल्लाहि व जाहिदू मा रसूलिहि इस्तअज़नक उलुत तौलि मिनहुम व क़ालू ज़रना नकुन मअल क़ाዒदीन रज़ू बिअन यकूनू मअल ख़वालिफ़ि व तुबिअ अला क़ुलूबिहिम फ़हुम ला यफ़क़हून लाकिन अर्रसूल वल्लज़ीन आमनू मअहू जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम व उलाइक लहुमुल ख़ैरात व उलाइक हुमुल मुफ़्लिहून अअद्दल्लाहु लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहारु ख़ालिदीन फ़ीहा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। सब सलात शरीफ पढ़ो अब्बा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इज़्ज़त वारा मुसलमान भाइरो, हिकिड़े शाइर फारसीअ में शेर चयो आहे, ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी। हीअ ज़िंदगी असांजी आई आहे अल्लाह जी बानप जे लाइ। जंहिं ज़िंदगीअ में अल्लाह जी बानप नाहे इन में माण्हू ॾाढो शर्मिंदो थींदो, ॾाढो लॼी थींदो। बंदगी इहा आहे त पूरे जो पूरो असांखे इस्लाम में दाख़िल थियणो पवंदो। अक़ीदे में अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी ज़ात सां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाते गिरामीअ सां, दीन इस्लाम सां, अल्लाह जे क़ुरान सां सच्चो ताल्लुक़ जोड़ियूं। सचे ताल्लुक़ जो मतिलबु इहो आहे, मा आताकुमुर रसूल फ़ख़ुदूहु व मा नहाकुम अन्हु फ़ंतहू। जेको कुझु तव्हांखे अल्लाह जो रसूल ॾे त वठो
ऐं जंहिंखां झलेव त मुड़ी पओ, जेको हुकुम थे हाज़ुर साईं। सुवाल बि पैदा नाहे जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारगाह मां हुकुम अचे ऐं मोमिन पोइ ते वेहे, ईअं थी सघे थो? पोइ जे नथो थी सघे त पोइ मुस्लमान निमाज़ छो नथा पढ़नि? निमाज़ मुला मौलवीअ जो हुकुम आहे कि न अल्लाह जो हुकुम आहे? अल्लाह जे रसूल सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी ज़िंदगी पढ़ी ॾेखारी, पढ़ायूं, ताक़ीद बि कयूं, एतिरे क़दुरु फरमायूं त मुंहिंजे अखियुनि जी ठंडक ऐं ठार निमाज़ अथव। ऐं फरमायूं त दिलि थी घुरे त कंहिं हिकिड़े जवान खे चवां त मुंहिंजी जाइ ते निमाज़ पढ़ाए, मां ॿियनि नौजवाननि खे चवां त काठियूं खणो त उन्हनि माण्हुनि जे घर खे बाहि ॾियूं जेके जमात सां निमाज़ पढ़ण नथा अचनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दिली तमन्ना आहे त जेको जमात सां निमाज़ पढ़ण नथो अचे उनजे घर खे बाहि लॻे। अल्लाह अकबर। बाहि ॿिनि क़िस्म जी लॻंदी अथव। हिकिड़ी बाहि लॻंदी आहे इहा जेका तीली माचीस सां, पोइ उन में घर जायूं दर दरवाज़ा हंध टपड़ सड़ंदा आहिनि। ॿी बाहि लॻंदी आहे हियांव खे, दिलि खे, जंहिंमें सभु कुझु हूंदे हमराह खे सुकून न मिलंदो आहे, आराम न मिलंदो आहे। घर वञे त घर टांडनि जो, ॿाहिरि निकिरे त दोस्तीअ में मुनाफ़िकी, सफ़र करे त उते वहे सम्झंदो त अलाए छा आहे, एॾां सोचे ई नथो त मूंसां अलाह जी जंग आहे, मांखे इहा बाहि मथां लॻल आहे। इन जे विसाइण जो तरीक़ो इहो अथसि त पंहिंजे रब सां ऐं पंहिंजे रसूल सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी वाट ऐं पंहिंजी लाइन सिधी करे, सिधी कंदो त इहा बाहि सभु विसी वेंदसि। छो त हीअ बाहि त का शइ कान्हे, जहन्नम जी बाहि इन लाइन सां सिधी विसंदी। जेको माण्हू 5 वक़्त निमाज़ एहतमाम सां जमात सां पढ़े थो, इन जे 5 निमाज़ुनि जे करे 400 साल जे फ़ासिले जेतिरी जहन्नम खे भित अचे थी वञे। पर इहा जेको पढ़ंदो उन जी भित ईंदी, ॿिए जी जेको न पढ़ंदो उन जी भित न ईंदी, उन जे पासे ॾो जहन्नम खुलियल हूंदो। पोइ हिकिड़ो माण्हू एहतमाम सां अॼु बि निमाज़ पढ़े, सुभाणे बि पढ़े, ॿिए ॾींहं बि पढ़े, ओ आख़िरी तारीख़ ताईं वरी पहिरीं तारीख़ खां वरी जेसिताईं चंड बीहे तेसिताईं पढ़े, वरी चंड बीठो त पहिरीं खां वरी आख़िरी तारीख़ ताईं पढ़े, हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो वक़्तु बि न छॾे। पोइ ॿुधायो त हाणे जहन्नम ॾे दंगो बचंदो? दीवार पूरी थी वेंदी न, पर साईं हिकिड़ो वक़्तु विच में छॾे वियो त 80 साल जेतिरो दंगो। जॾहिं त माण्हूअ खे किरण जे लाइ कुल हेतिरो दंगो खोड़ा, उन जी जाइ ते जो 80 साल जेतिरो दंगो हूंदो त पोइ जहन्नम में किरंदो की न किरंदो? अबा तंहिंजे करे अदा पंहिंजे रब सुभाणे व तआला सां जे वफ़ादारी करणी आहे त उन जे बारगाह में असांखे 5 दफ़ा हाज़िर थियणो आहे। ॿिया वॾा कम पोइ आहिनि। निमाज़ में न ख़फ़ो, न ॾचो, न ख़र्च, न जीअ जो जोखो, न जिस्म खे तकलीफ़। दुनिया जे कमनि में तकलीफ़ आहे बा। तव्हांखे जेकॾहिं घरऊं चवंदा त अटो कोन्हे, बाज़ार मां वठी आणे ॾे, अधु मण अटे जो खणंदव न, बाज़ार खां खणी कुल्हे ते रखी घर वेंदव, तव्हांखे लोड़ कंदी, तकलीफ़ थींदी, पघर निकिरी पवंदव। पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा हज़रत बिलाल खे त अरिहना या बिलाल बिस्सलात, बिलाल वारो कर यार बाग ॾे, निमाज़ पढ़ त का राहत मिले, को करार अचे। निमाज़ मोमिन जे लाइ करार थींदो आहे, ऐं उन करार जे लाइ मुस्लमान तयारु न थिए त पोइ ज़ाहिर आहे त घर खे बाहि लॻेसि न लॻेसि, दिलि खे त बाहि लॻंदसि ई लॻंदसि। अज़म कयो त इनशा अल्लाह 12 बचे निमाज़ पढ़ंदासीं, छो त इहो वफ़ादारीअ जो पहिरियों क़दम आहे। अबा हिकिड़े माण्हू सां मुआहिदो कजे त बाबा अॼु खां वठी तोसां मुआहिदो आहे त तुंहिंजो जेके हे घोटकीअ में दुकानु आहे इन ते मां रोज़ानो अचे ऐं नौकिरी ॾींदुसि। बाबा सुबुह जो 8 बजे खोलींदो आहियां, 8 खां शाम जो 6 बजे ताईं। बाबा सुबुह जो 8 खां शाम जो 6 ताईं। पहिरें ॾींहुं सुबुह थी वियो, 8 थी विया, 12 थी विया, 14 थी विया, शाम जा 5 थी विया, 6 थी विया, न आयो। चवंदो यार अलाए छा का मजबूरी हुजेसि। वरी ॿिए ॾींहुं अड़े बाबा न अचे, ईंदुमि। वरी ॿिए ॾींहुं बि न आयो, 3 ॾींहुं चई ईंदुमि, 3 ॾींहुं बि न आयो। हाणे ॿुधायो त हिनजी नौकिरी हलंदी की न ख़तमु थी वेंदी? अल्लाह वहदहु ला शरीक लहू,
असांखे पंहिंजे घर सॾाए पंहिंजे बंदगीअ ऐं बानप जो शाहिद ठाहिणु चाहियो आहे त मुंहिंजा बाना मुंहिंजा बंदा मुंहिंजे आॾो निमाज़ पढ़ंदा, सजदा ॾींदा, रुकू कंदा, मूंखों दुआऊं घुरंदा। हदीस शरीफ़ में थो चए त बानो निमाज़ थो पढ़े, पाकाई थो करे, अलाह जे आॾो थो बीहे, हमद सना थो करे, पोइ अलहमद थो पढ़े, पोइ क़ुर शरीफ़ थो पढ़े, पोइ रुकू थो करे, पोइ सजदा थो करे, फरमाए पोइ आख़िर में हथ खणे थो, ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा रब, मूंखे हीअं ॾे, मूंखे हीअं ॾे, मूंखे हिन खां बचाए, मूंखे हीअ शइ नसीब कर, मूंखे हिन मुसीबत खां बचाए, मूंखे हीअ आसानी नसीब फरमाए। फरमाए त हया ईंदो आहे त हेड़े बाने जा हथ केरु ख़ाली मोटाए। ऐं इन निमाज़ खे असां मुस्लमान छॾी वेठा हूंदा आहियूं, छाजे करे नथी पुॼे। अल्लाहु अकबर, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़त कफ़र, जेको माण्हू ॼाणी वाणी हासकारी निमाज़ छॾे उन कुफ़ुर कयो। अल्लाह सां इंशाअल्लाह असां सभिनीनि खे निमाज़ नसीब फरमाए। निमाज़ मुस्लमान जे मेयार जो नमूनो अथव। निमाज़िया माना मेयारी मुस्लमान आहे, निमाज़ी न आहे हिन ते एतबार न कजाए। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, हज़रत अली करम अल्लाह वजू खे हिकिड़ो ख़ादिम पियो खपे ख़िदमत जे लाइ। अॻे ख़ादिम बाज़ार में मुल्ह सां मिलंदा हुआ। हज़रत अली करम अल्लाह वजू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को सलाह ॿुधी, साईं मां ख़ादिम थो वठां, ॿुधायो त कहिड़ो वठां। हिकिड़े माण्हू ॾे इशारे कयो, फरमाई त ओ हे माण्हू, साईं छो? फरमाई त इहो ॾिठो अथमि त निमाज़ पढ़ंदो आहे, जेको निमाज़ थो पढ़े इहो भलो आहे, माना जेको नथो पढ़े उहो भलो न आहे। अल्लाह शाल असांखे भलाई नसीब करे। रब दुआ सेखारी आहे, फरमाई त रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाह असांखे दुनिया में भलाई ॾे, असांखे आख़िरत में भलाई ॾे, असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए। निमाज़ जेको पढ़ंदो त हाणे इन खां अॻिते ॿियनि कमनि जी तवक़ो ऐं उमेद रखी सघिजे थी। पोइ अॻिते दीन जा वॾा कम आहिनि, पोइ दीन जी तबलीग आहे, दीन जी तालीम आहे, नेकीअ जो हुकुम करणो आहे, बुछड़ाइनि ऐं बुराइनि खां रोकणो आहे, दीन इस्लाम जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो आहे। अल्लाह जे रस्ते में दीन जे सरबुलंदीअ जे लाइ जेको अटका कंदो, टकराव कंदो, दीन इस्लाम जे रस्ते में जेको रुकावट बणिबो त इन सां जिहाद करणो आहे। इहे सभु दीन जा कम आहिनि ऐं वक़्तन फ़वक़्तन माण्हू जे मथां ईंदा वेंदा। पोइ जेकॾहिं इन्हनि सां निभाइबो त इनशा अल्लाह ॿई जहान भला थींदा, जे न निभाईंदो त पोइ ॿई जहान इन जा तबाह थींदा। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जॾहिं जंग जिहाद ते वञिणो पवंदो, बाबा तलवारुनि जी जंग हूंदी, तीरनि जी जंग हूंदी, ईअं दू बदू तलवार हुनखे बि हथ में, हुन में खे हथ वञी मुंहुं ॾे, पोइ जेको खटे जेको हाराए। काफ़र हिकिड़ी सूरत में खटंदो हो त मुस्लमान खे मारे विधई, उनजा टपड़ सामान असबाब खणी भॼी वियो, बची वियो। हाणे वक़्ती तौर ते इहो खटी वियो मुस्लमान। पर जेकॾहिं काफ़र मुस्लमान जे हथ अची वियो, धकु लॻोसि, जंग वियसि, बाहि वियसि, सिर वियसि, त इन जी हड़ हली वई। हाणे इहो सिधो धू जहन्नम में वञी पियो। मुस्लमान माण्हू अलाह जे रस्ते में निकितो आहे तयारी करे जिहाद जे लाइ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू मुंहिंजे रस्ते में पहिरियों कदम खणी निकिरंदो न, अञा उहो वञिणो त परे अथसि, स्टेशन जेतिरो पंधु। अलाह तो फरमाए जेको माण्हू हिकिड़ो कदम खणी मुंहिंजे घर में निकिरंदो न, अलाह तो बाना तुंहिंजी कोशिशि मां वटि क़बूल थी वई, हिकिड़ी विख सां, हिकिड़े कदम सां क़बूल कंदोमांइ। अलाह शाल असांखे भलाई नसीब फरमाए। केतिरा माण्हू हूंदा हुया जेके इन जिहाद ऐं जंग खां अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी पाण बि गॾु, पर वतंदा लुपड़ाईंदा ऐं लिकंदा भॼंदा। या वरी के हूंदा हुआ सियाणा चालाकड़ा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अचे माफ़ी वठंदा, साईं मूंखे थोरो लाचार आहे, साईं मुंहिंजी घरवारी चाक कान्हे, साईं मां सां हे मजबूरी आहे, हे मूंसां मसइलो आहे, साईं मूंखे हीअ तकलीफ़ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठहियो 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 कंदा वञनि। अल्लाह ताला तो फरमाए त फरहल मुख़ल्लफ़ून बिमक़ादिहिम ख़िलाफ़ रसूलिल्लाह, जेके अल्लाह जे रसूल सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ते वेझी था वञनि, उहे ख़ुशि था थियनि त असां बची वियासीं। वकरिहू अन युजाहिदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जिहाद करण सां जान ऐं माल खणी वञी अल्लाह जे रस्ते में जिहाद कनि, इनखे नापसंद था कनि। वक़ालू, अञा वरी जेकॾहिं ॿियो को वञे थो, दोस्त अहबाब मिलिया, अदा ॾे अहवाल काॾे, चवंदा जिहाद में तयारी आहे।
यार मां त हुज़ूर सां जन खां माज़रत करे मोकल वठी आयो आहियां, छॾ बाबा कहिड़ी गर्मी आहे, कांव जी अखि थी निकिरे पई, हाणे हिन में वेंदे? अलाह तो फरमाए त इन्हनि मुनाफ़िकनि खे चवेनि, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि खे त चवनि त ला तख़रुजू फिल हर ला तनफिरू फिल हर, अरे हेॾी गर्मीअ में न वञो, कुल नार जहन्नम अशद हर्रा, अलाह तो हिननि खे चवेनि त जहन्नम जी बाहि अञा वधीक गरम अथव। जे हिन दुनिया जे गर्मीअ खे बर्दाश्त करे अलाह जे रस्ते में जिहाद कयो त जहन्नम जी बाहि खां हमेशह जे लाइ बची वेंदो। पर जेकॾहिं अॼु सुख ऐं आराइश जा तलबगार थियो ऐं दीन इस्लाम खे पोइते कयो त पोइ हमेशह जहन्नम जी बाहि में सड़णो पवंदो, जंहिंमें पथरनि खे बाहि लॻंदी ऐं माण्हू सड़ंदो। अलाह असां सभिनीनि खे जहन्नम खां बचाए। अबा हिकिड़ी जाइ ते काथों मसलन मथों टंकी टूटी हुजे, उन मां पाणी पियो वहे, टिपक टिपक करे पियो पाणी टेपो अचे, हिकिड़े करे माण्हू जे मथों थो थिए। हाणे ॿुधायो त इहो कीअं इन पाणी खां बचे? उथी ॿी जाइ ते वेहे न। तंहिंजे करे जेकॾहिं अलाह जे बेफ़रमानी खां बचणो आहे त अलाह ताला जे रस्ते में मुजाहिद थी निकिरी पइणो आहे। तॾहिं अलाह थो फरमाए, चवेनि त इहे चवंदा आहिनि त गर्मीअ में न निकिरो, चवेनि त जहन्नम जी गर्मी ॾाढी सख़्तु अथव, जे ॻाल्हि सम्झ में अचेव त इहा ॻाल्हि अथव, जे नथा सम्झो त उहो गोयो मैदान। फलियदहकू कलीला वलियबकू कसीरा, वक़्ती तौर ते मुस्लमाननि खे उमाणे जिहाद में ऐं मुनाफ़िक पोइते वेहिजी विया, मोकलूं वठी, हिन मोकल वरिती, हुन मोकल वरिती, हुन मोकल वरिती। अलाह ताला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त सुहिणा हे सभु तुंहिंजा मुनाफ़िक दुश्मन अथई। अलाह तो फरमाए हिननि खे चवनि त खिलो घटि रो घणो, जज़ाअम बिमा कानू यक्सिबून, छो त अमल तव्हांजा बुछड़ा आहिनि, तव्हांजो को बि अमल क़बूल न आहे। बल्कि हे माण्हू अलाह सुब्हानहू तआला जे तरफ़ां सज़ा पाईंदो। अलाह ताला शाल असांखे सज़ा खां बचाए। अलाह ताला तो फरमाए त हिननि खे चवनि त खिलो घटि रो घणो, जज़ाअम बिमा कानू यक्सिबून, जेको तव्हांखे बदिलो आहे उन जे करे, ऐं बदिलो तव्हांजे अमलनि जो नतीजो ऐं मोट तव्हांखे मिलंदी। फ़ैर रजाक अल्लाहु इला ताइफ़तिन मिनहुम फस्तअज़नूक लिल ख़ुरूज, अलाह तो फरमाए तूं जॾहिं ख़ैर सां जंग जिहाद करे मोटी आहीं, पोइ हिननि ॾिठो यार हिननि खे त कुझु कोन थियो, अञा मुस्लमान जंग जिहाद खां मोटी आया आहिनि त ॾाढा चहिरा बीठा आहिनि। पोइ अलाह तो फरमाए त जॾहिं पोइ तव्हां मोटी ईंदव त पोइ चवंदा साईं हाणे मोकल ॾियो, असां बि हलूं, ॾिसंदा त हे पासो बि भलो आहे, जंग जिहाद बि न थींदो ऐं ख़ितो वॾो आहे, लिकी वेंदासीं त पोइ उते वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां मोकल घुरंदा त साईं असांखे बि इजाज़त ॾियो, असां बि हलूं। फ़कुलन तख़रुजू मई अबदा, पोइ सुहिणा चवेनि त तव्हां जहिड़नि मुनाफ़िक़नि जी ज़रूरत ई न आहे, तव्हां न हलंदव। छो त अॻे दफ़े जॾहिं तव्हां बिना गुनाह जे बिना ॾोह जे तव्हां पोइते वेही रहियो त हाणे तव्हांजे कंहिं बि सफ़र जी ज़रूरत न आहे जो तव्हां असां सां गॾु जिहाद करणु हलो। छो त जिहाद जे लाइ उहो निकिरे जंहिंजी दिलि बि पकी हुजे ऐं ईमान ते मज़बूत हुजे। जेको अंदर जो मुनाफ़िक़ हूंदो उहो छाजो जिहाद कंदो? अलाह तो फरमाए त वलन तुक़ातिलू मई अबदा, मूंसां गॾिजी ऐं दुश्मन खे बि न मारींदव। छो त तव्हां पहिरें दफ़े वेहणु पसंदि कयो, हाणे वेठा रहो, हाणे असांखे तव्हांजी घुर्ज ई न आहे। वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा, ओ मुंहिंजा सुहिणा मोहम्मद, इहे जेके दीन इस्लाम ऐं जिहाद खां पोइते थई मरनि त इन्हनि जी जनाज़े निमाज़ न पढ़जांइ। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोन्हनि, न वरी उन्हनि जे ज़माने वारा सहाबा आहिनि, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत आहे ऐं उम्मत में नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा वारिस आलिम अथव। तंहिंजे करे हाणे असांखे पंहिंजी ज़िंदगी इन आलिमनि ऐं क़ुरान ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमामनि मूजिबि गुज़ारणी आहे ऐं इन जे मथां सबुर करे मज़बूत थी बीहणो आहे त बचाव थींदो। पर जेकर इनखे छॾींदासीं त पोइ बचाव कोन्हे। अलाह ताला तो फरमाए त पोइ इहे तोखां इजाज़त घुरंदा आहिनि निकिरण जी, चवनि त कॾहिं बि न मोकिलींदव ऐं तव्हां कॾहिं बि मूंसां गॾिजी दुश्मन सां न लड़ंदव, छो त तव्हांखे पहिरियों दफ़ो वेहणु पसंदि हो। फरमाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा जिहाद जूं सख़्तियूं ऐं सूबतूं पिया सहनि, ॿिया माण्हू वरी थधियुनि छांवनि में वेठा आहिनि। अलाह तो फरमाए त तव्हांजी असांखे ज़रूरत कान्हे, तंहिंजे करे तव्हांजे जंग जिहाद मूं असांखे को फ़ाइदो न पहुचंदो, तंहिंजे करे तव्हां बेकार आहियो। तव्हां पहिरियों दफ़ो वेहण खे पसंदि कयो, हाणे वेठा रहो, हाणे असांखे तव्हांजी ज़रूरत ई न आहे।
वला तुसल्ली अला अहदिन मिनहुम मात अबदा। ओ सोहणा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो मरे त अहिड़नि जे पोइ मथां जनाज़े नमाज़ न पढ़जांइ। वला तकुम अला क़बरी, भला इन जा ॿाहिरि चवनि साईं हल महिरबानी करे क़बर ते दुआ घुरनि। फरमाईंदनि न, अहिड़े मुनाफ़िक़ खां जेको जंग जिहाद खां परते आहे, इन जे क़बर ते बि न वञी तूं दुआ घुरजांइ त अलाह हिन खे बख़्शिश थींदसि कान त छाजे खां तूं घुरंदेसि दुआ। इन्नहुम कफरू बिल्लाहि व रसूलिही, इन्हनि अलाह अलाह जे रसूल खे न मञियो आहे। मातू वहम फासिकून, ऐं इहे मुआत इहे गुनाह जी हालत में मुआ। अज़ीज़ान गिरामी, हाणे असांखे मां अर्ज़ु कयां त अलाह जी बानप जा चंद फ़र्ज़ आहिनि, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात। हज ऐं ज़कात जंहिंखे ॾोकड़ पैसा हुजनि, न हुजे त निमाज़ रोज़ो सभिनी ग़रीबनि जे लाइ आहे ई आहे। ऐं अलाह अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करण वारो तरीक़ो, भलाई ऐं बंदगीअ वारी ॻाल्हि, अलाह जे ख़ल्क़ जी ख़िदमत करणु। अलाह सुब्हानहू तआला थो फरमाए त इन मामले में जेकॾहिं तव्हां अॻु भरा थींदव त अलाह सुब्हानहू तआला तव्हांखे क़बूल कंदो, पर इन में जेकॾहिं पोइ ते थींदव, अलाह ताला थो फरमाए त पोइ तव्हांजी असांखे का ज़रूरत कान्हे। न अलाह जा रसूल तव्हांजे लाइ दुआ घुरंदा, न तव्हांजे जनाज़े ते ईंदा, न क़बर ते अचे दुआ घुरंदा, छो त तव्हां अलाह जे आयतुनि सां, अलाह जे रसूल सां जॾहिं इनकार वारो रस्तो वरितो आहे, त इहे माण्हू ऐं पाण जॾहिं मरंदा त गुनहगार थी मरंदा। रब थो फरमाए गुनहगार जी असांखे ज़रूरत कान्हे। अलाह शाल असांखे पंहिंजो सदोरो बानो करे कढे। अज़ीज़ो, हे अॼुकल्ह दीन इस्लाम जे मथां कमु करणु मुसलमान खे दुनियावी ख़्वाहिशात, शौक़नि, शरारतुनि ऐं ॾिंगायुनि जे करे ॾुखियो थी पियो आहे। पर जे इहो ई मुसलमान मुजाहिद थी अलाह अकबर जो नारो हणी शैतान खे ऐं नफ़्स खे पोइते करे, त पोइ उनखे अलाह ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्माबरदारी ऐं सुन्नत वारी ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी न लॻंदी, पर सवली लॻंदी। अलाह तो फरमाए त इहे मुआत, इहे फासिक थी मरंदा। सोना मोहम्मद, जेकॾहिं आसूदा हुजनि, मालदार हुजनि, त तोखे इन्हनि जो माल न वणे। अलाह ताला इन्हनि खे इन्हनि जे माल जे ज़रिए दुनिया में बि अज़ाब कंदो ऐं आख़िरत में अलाह ताला उन्हनि खे ख़्वार कंदो, छो जो इहे काफ़िर आहिनि। जॾहिं तुंहिंजे मथां का क़ुर जी सूरत रहंदी आहे, उन में हुकुम हूंदो आहे त अलाह ते ईमान आणियो, नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी अलाह जे रस्ते में जिहाद कयो, त जेके आसूदा आहिनि उहे भॼंदा वेंदा। हाणे बि ईअं अथव, आसूदनि जा ॿार स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदा, ग़रीबनि जा ॿार ग़रीबनि मां हाणे थोरा वञी बचिया आहिनि, घणा छॾे विया आहिनि। हाणे घणनि ग़रीबनि खे बि अणहूंद ते अफ़ाल बुछड़ा थिया अथनि। अञा अमीर हूंद ते त अफ़ाल बुछड़ा करे थो, ग़रीब अणहूंद ते अफ़ाल बुछड़ा करे, ऐं पोइ पंहिंजे ॿार खे उहो बि क़ुर नथो पढ़ाए। हा, वञी थो हज़रत साईं चांडे रहमतुल्लाह अलैहि वांगुरु पंहिंजी नाने हिस विक्टोरिया जा वञी इंग्लैंड जा किताब ऐं इहे पोथियूं पढ़ाए। बाबा, बच्चनि खे क़ुर पढ़ायो, बच्चनि खे दीन जी तालीम पढ़ायो। दीन जे तालीम ऐं क़ुर खां सवाइ तव्हांजा बच्चा न त मुस्लमान न थींदव। हींअर ज़मानो फितना उरूज ते आहिनि। अॼु बि जेकॾहिं हिननि फितननि में तव्हां पंहिंजे बच्चे खे क़ुर न पढ़ायो, दीन न पढ़ायो, त पोइ ईमान काथों बचाईंदो। अबा ॿोॾि जो ज़मानो हुजे ऐं पंहिंजे ॿारनि खे तव्हां तरणु न सेखारियो पाणी में, पोइ ॿुॾंदा बचंदा, ॿुॾी वेंदा। हिन फितने जे ज़माने में जे बच्चनि खे क़ुर न पढ़ाईंदव ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत न सेखारींदव, त इहे कुफ़र जे गटर में ॿुॾी वेंदव। अलाह शला असांजे आईंदे नसुल खे क़ुर ऐं सुन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह तो फरमाए त ए सोहणा, इन्हनि जा माल ऐं पुट तोखे अजब में न विझनि, इहे वठंदा आहिनि, इहे अहिरिया पहिरिया मकिया घुमंदा। अलाह इन्हनि खे दुनिया में अज़ाब कंदो ऐं क़यामत जे ॾींहुं हिननि जो जॾहिं साहु निकिरंदो त इहे कुफ़र जे हालत में हूंदा। पोइ जॾहिं का क़ुर मजीद जी सूरत नाज़ुल थींदी आहे, जंहिंमें हुकुम हूंदो आहे त अलाह ताला जे रस्ते में, अलाह जे रस्ते में जिहाद कयो, अलाह ते ईमान आणियो ऐं अलाह ताला जे रसूल सां गॾिजी जिहाद कयो, त आसूदा उतां वरी भॼंदा वेंदा। साईं माफ़ कजो, मूंखे थोरी तकलीफ़ आहे, को चवंदो मूंखे बीमारी आहे, को चवंदो त मूंखे फलाणे क़िस्म जो मसइलो आहे। अलाह तो फरमाए हे आसूदा मोकलूं कढंदा, घुरंदा, भॼंदा वेंदा ऐं चवंदा साईं छॾ त असां पोइ ते वेहूं। ऐं पोइ उते इहे पसंदि कंदा आहिनि त पोइ ते वेहंदड़नि माण्हुनि सां गॾु हुजनि। इन्हनि जे दिलनि ते मोहर लॻी वई, छो त इहे बेसम्झ आहिनि। अज़ीज़ो, हाणे माण्हू मुस्लमान बि ईअं आहिनि। दुनिया में ॾिसंदव त हिननि सां केरु न पुॼंदो, धंधनि में, कारोबारनि में, ॾोकड़नि में, पैसनि में। ओ ईअं सिर जी सट पई लॻंदी, वेंदा अमीरनि खां अमीर थींदा। पर जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ादारी जी ॻाल्हि अचे, काथे ख़त्म नबूअत जी ॻाल्हि अचे, काथे नामूस रिसालत जी ॻाल्हि अचे, काथे अलाह वहदहु ला शरीक लहू जे शान ऐं अज़मत जे मथां को कुतो भौंके ऐं जेकॾहिं को कंहिंजे मथां काथे का मुसीबत करे, त पोइ उते वतंदा, लुपड़ाईंदा, फिरंदा हेॾे होॾे। अलाह तो फरमाए हा ख़बर आहे,
तव्हां दुनिया जे जहान में मुनाफ़िक़ाना ज़िंदगी इख्तियार कई हाणे असांखे तव्हांजी ज़रूरत कान्हे। अलाह तो फरमाए त पोइ उहे चवंदा आहिनि साईं छॾ त असां पोइ हिते वेठा हुजूं। इन्हनि पसंदि कयो हो त पोइ हिते वेठलनि सां हुजनि, छो त इन जे दिलनि ते मोहर लॻी वई, छो त इहे बेसम्झ आहिनि। लाकिन रसूल वल्लज़ीन आमनू, पर रसूल सुहिणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके उन सां मोमिन आहिनि, इहे अलाह जे रस्ते में जिहाद कंदा आहिनि, पंहिंजो माल ख़र्च कंदा आहिनि, पंहिंजी जान ख़र्च कंदा आहिनि। उलाइक लहुमुल ख़ैरात, अलाह तो फरमाए त मां भलायूं इन्हनि खे ॾींदो। जेको पुठी ॾींदो, अबा जेकॾहिं हिते तव्हांखे पाणी पीआरणो आहे, बाबा जंहिंखे पाणी पीआरणो आहे त अचे हितां वठंदो वञे, जेको ईंदो वेंदो त वठंदो वेंदो, पर जेको पुठी ॾेई परते आव कंदो उनखे पाणी ढुक मिलंदो। रब थो फरमाए त मुंहिंजे रस्ते में जेको अॻिते ईंदो त मां उनखे खणंदोमांसि, पर जेके पुठी ॾींदा रब थो पोइ छॾेनि। जंहिं पुठी ॾिनी आहे रसूल सुहिणे खे, जंहिं पुठी ॾिनी आहे मोमिननि जे रस्ते खे, अलाह थो फरमाए त इन शैतान जो रस्तो वरितो आहे, हाणे धिको ॾींदासीं उन सां गॾु वञी जहन्नम में पवंदो। अलाह असांखे पंहिंजे रसूल सुहिणे सां लबैक चई उन जे ऐवान में हाज़ुर थी बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सिर ऐं माल ॿई खणी हाज़ुर थींदा, साईं माल बि हाज़ुर आहे त जान बि हाज़ुर आहे। अलाह जे रसूल जे बारगाह में हुकुम अचे, सुवाल ई न आहे जो असां पोइ हिते मोटूं, असां त बचन क़ुर्बान करण वारा आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ते। तंहिंजे करे अज़ीज़ो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही व नास अजमईन। केर बि तव्हां मूं तेसीं ताईं मोमिन न थींदो जेसिताईं अलाह जा रसूल प्यारा हुजनि से, औलाद खां, अबे अम्मा खां, सभिनी माण्हुनि खां, पंहिंजे साह खां वधीक प्यारा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा त असां मोमिन थींदासीं। पर जेकॾहिं दुनिया प्यारी कईसीं, जान प्यारी कईसीं, माल प्यारो कयोसीं, पंहिंजा बच्चा प्यारा कयासीं अलाह जे रसूल खां, दीन इस्लाम खां, अलाह तो वधबो इंतज़ार कयो मुंहिंजो अज़ाब ॼाण तव्हां वटि आयो। अलाह तो फरमाए त पर माण्हू जेके अलाह जे रस्ते में जिहाद कंदा, पंहिंजी जान ऐं माल खणी अचे पेश पवंदा, उन्हनि जे लाइ अथव भलायूं ऐं उहे माण्हू कामयाब आहिनि। अलाह उन्हनि जे लाइ जन्नत जा बाग़ तयारु कया आहिनि जिन जे हेठो वाहियूं पयूं थियूं वहनि। इहा आहे तमामु वॾी कामयाबी। अलाह शाल असांखे इहा कामयाबी नसीब करे। इन कामयाबी जे लाइ मां वराए तव्हांखे भेरो ॾियारींदोमांव हिकिड़ी ॻाल्हि जो, अबा निमाज़ पढ़णु ॾुखी आहे, तगारी खणणु ॾुखी, नौकिरी करणु ॾुखी, दुकान हलाइणु ॾुखियो, सफ़र करणु ॾुखियो, सिरूं तगारी खाइणु ॾुखी, सभु कम दुनिया जा ॾुखिया अथव। सवल में सवली निमाज़ आहे ऐं अलाह वरी वॾे में वॾो राज़ी निमाज़ ते थिए। पोइ हाणे माण्हू खां सभु कम दुनिया जा पुॼनि, निमाज़ न पुॼे, इनखे चइबो त तूं मुनाफ़िक़ आहे, छो त तुंहिंजी दिलि अलाह सां ऐं अलाह जे रसूल सां न आहे। नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं बि हालत में निमाज़ न छॾी आहे, ऐं असां वरी चङ भलाई में निमाज़ छॾी वञूं। तंहिंजे करे इहा ऐं ॿियो दीन इस्लाम जे लाइ हर वक़्तु असां तयारु बीठा हुजूं। जॾहिं बि ज़रूरत पए असांजे माल जी, असांजे जान जी, असांजे बचनि जी, त असां अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़त ते सिर तरी ते खणी बीठा हुजूं, हाज़ुर साईं असां क़ुर्बान आहियूं। इहे ॻाल्हियूं हूंदियूं त पोइ इंशा अलाह असांखे चङाई थींदी। अलाह सुब्हानहू तआला थो फरमाए त बाक़ी जेके वीचारा हिकिड़ा माण्हू, अलाह थो फरमाए त जेके माण्हू उज़र करे तोखां मोकल वठी वेंदा आहिनि, जिहाद ते न हलंदा आहिनि, उहे झंग जा माण्हू, जीअं उन्हनि खे मोकल मिले, अलाह थो फरमाए त उन्हनि मूं जेके काफ़िर आहिनि, जॾहिं उहे अलाह जे रसूल जी ॻाल्हि खे कूड़ो कंदा आहिनि त पोइ उन्हनि खे वॾो अज़ाब वठंदो। पर कमज़ोर, बीमार, मोहताज, अंधड़ा, मंडड़ा, जॾड़ा, उहे माण्हू जेकॾहिं न वञी सघनि अलाह जे रस्ते में जिहाद जे लाइ, त उन्हनि जे मथां इहो कमु आहे त घर वेठा हूंदा पर दीन इस्लाम जे सरबुलंदी जा नारा वेठा आणंदा, जिहाद जूं ॻाल्हियूं कंदा, चवंदा मुस्लमान खटी ईंदा इनशा अल्लाह, कुफुर नेस्त नाबूद थी वेंदो। ख़बर चार पवंदी त वरी अचे वॾे पैमाने ते ॿुधाईंदा अल्हम्दुलिल्लाह इस्लाम जे मुजाहिदनि खे अलाह ताला फतह ॾिनी आहे, काफ़रनि खे शिकिस्त अचे वई आहे। इहे ॻाल्हियूं जॾड़नि मुॾड़नि खे बि करणियूं आहिनि, ऐं असां वांगुरु वात ते पटी हणी ॿधी छॾियऊं, साईं अमीर छा चवंदा, वॾेरा छा चवंदा, वॾा माण्हू छा चवंदा, आफ़ीसर छा चवंदा। पोइ तंहिंजे करे असां छा ॻाल्हायूं, कादियानियुनि जे ख़िलाफ़ कहिड़ो ॻाल्हायूं। ओ ख़ुदा जा बाना, तुंहिंजो ईमान अलाह जे रसूल जे मथां आहे, जेको उन्हनि जे मथां भौंकंदो, जे तूं उन कुते खे वात ते पादर न हणंदे पोइ तूं छाजो मोमिन आहे। तंहिंजे करे असां माण्हुनि खे बरमला खुली हर जाइ ते दीन इस्लाम जी ऐं ख़त्म नबूअत जी प्रचार करणी आहे। अज़म कयो त इनशा अल्लाह असां ख़त्म नबूअत जा सचा ग़ुलाम थींदासीं। अलाह तो फरमाए त मा अलल मुहसिनीन मिन सबील, जेके उहे अलाह ख़ातिर माण्हुनि सां ख़ैर ख़्वाही कंदा, पोइ अहिड़नि भलारनि जे मथां का मयार कोन्हे। वल्लाहु गफ़ूर रहीम, ऐं अलाह ताला बख़्शींदड़ महिरबान आहे।
अल्लाह ताला शाल असांखे भलाई जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला शाल असांखे क़ुरान ऐं सुन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, तव्हांखे उलमाए हक़ जे जमात सां साथ ॾियणो आहे ऐं हिन दीन इस्लाम जे काफ़िले खे अॻिते हलाइणो आहे त महिरबानी करे उन जा हिसा बणिजंदो। ॻाल्हि थोरी ॿुधो, कन खोले ऐं इन में पोइ अमल बि कजो। जे ज़िंदगी रही त मुमकिन आहे त तव्हां को वरी पुछिजे त अदा पोइ वाइज़ तक़रीर ऐं मुलाक़ात में जेको वाइदो कयोसीं उन मां कहिड़नि कहिड़नि वाइदो निभायो, इनशा अल्लाह इहो पुछिबो। उहो इहो आहे त हिन उलमाए हक़ ऐं दीन जे कारवान ऐं काफ़िले खे वधाइण जे लाइ पंहिंजे बचनि खे क़ुरान जो हाफ़िज़ कारी ऐं आलिम बणायो। अज़म कयो त इनशा अल्लाह बचनि खे दीन पढ़ाईंदासीं। अरे बाबा, असां पैदा कयल अल्लाह जा, असांजे मथां एहसान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, असांखे अल्लाह ताला हे एहसान ऐं मिन्नत करे क़ुरान ॾिनो ऐं असां बेगर वरी वहूं यहूदियुनि ऐं नसारनि जी। पंहिंजे बचनि खे असां वेठा कुफ्र जूं ॿोलियूं अंग्रेज़ियूं इहे पढ़ायूं। मुसलमानो, जे बचनि पंहिंजनि खे दीन पढ़ाईंदो, उन्हनि खे हाफ़िज़ कारी ऐं आलिम कंदो त इनशा अल्लाह असांजा बच्चा हिन दुनिया जे जहान में बि कामयाबु थींदा त अॻिते बि जहान कामयाबु थींदा। असां न हूंदासीं पर असांजे खून ऐं असांजे पघर ते इनशा अल्लाह दीन जो काफ़िलो हलंदो। असां क़ब्रुनि में सुम्हंदासीं, असांजा बच्चा दीन सां हलंदा। इनशा अल्लाह उन्हनि जे पोरे जी मज़दूरी अल्लाह असांजे क़ब्रुनि में पहुचाईंदो। अज़म कयो त बच्चनि जा बि सजण ॾींदासीं, पंहिंजनि क़ब्रुनि जा बि असां ख़ैर ख़्वाह थींदासीं। इनशा अल्लाह असां दीन ऐं इस्लाम ख़ातिर पंहिंजनि बच्चनि खे वक़्फ़ कंदासीं। जेको चयो आहे खे अल्लाह क़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आतिना फ़िद दुनिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इंशाअल्लाह बा ख़त्म नबूवत जो प्रोग्राम आहे दोस्तो। मरकज़ी आलमी मजलिस ताफ़ुज़ ख़त्म नबूवत जी मरकज़ी इंशाअल्लाह गॾिजाणी आहे 24-25 तारीख़ हिन महीने अक्टूबर में, बल्कि अक्टूबर महीने मथे महीने में सभु मुजाहिद इंशाअल्लाह तैयारी कयो त अल्लाह कंदो उन में हली शरीक थी ऐं कादियानियुनि मुर्तदनि मलऊननि खे हली उते मथों लानता हणी ईंदासीं।